पखो शहर के यूसी जो दर्जो ॾियारण लाइ शहरनि पारां अलामती बुख हड़ताल कई वई। नौजवान नेताजी अॻवान अमजद पवार, वकार तिवड़े, अली ज़फर, अनीस सुमरे ऐं ॿिनि प्रेस क्लब अॻियां पहुची हथनि में प्ले कार्ड खणी अलामती बुख हड़ताल कई। हिन मौक़े ते अॻवाननि मीडिया खे ॿुधायो त पखो शहर कंबर ज़िले जो मरकज़ी शहर आहे जेके केतिरा ई ॻोठ मिलनि था। हितां जी आबादी 10,000 खां बि मथे आहे, पर अफ़सोस जो शहर खे यूसी जो दर्जो नथो ॾिनो वञे। पखो जेको आहे 10,000 आबादी जेका आहे त देह जेको आहे आबादी रखंदड़ देह आहे, उनखे जेके मुख़्तलिफ़ हिन इलाइक़े जा जेके ॻोठ आहिनि उहे वस में आहिनि। हिननि एहतजाज जो मक़सदु असुलु उहो ई आहे त हिनखे यूसी जो दर्जो ॾिनो वञे। मेन पॉइंट ते सुठो शहर आहे, 50-60 ॻोठ अथसि, हर को हिते ई अचे थो। शहर उनखे यूनियन काउंसिल जो दर्जो उते था ॾियनि जिथे का शइ ई कान्हे, का शइ उते आहे ई न। आबड़ी में छा आहे जो उते था ॾियनि, ही पखे में ॾियनि न। पखो ॾिसो तव्हां केॾो वॾो शहर आहे, अलाए केतिरा ॻोठ हिन सां अटैचनि। असांखे का बि सहूलियत न आहे, न घिटियूं आहिनि, न इस्पताल आहे सरकारी। असांखे एतिरो नामहरम छो रखियो अथनि, छो असां सां एतिरो ज़ुल्म कयो अथनि। बराए महिरबानी असांखे यूसी जो दर्जो ॾिनो वञे। असांखे तक़रीबन 5-7-10 सालनि खां वठी नज़र अंदाज़ आहियूं। असांजे शहर जी घटि में घटि 10,000 आबादी आहे। असांजो शहर ई सेंटर ते आहे। हिन जे आस पास तक़रीबन 10-12 ॻोठ आहिनि जेके असांखे का बि सहूलियत कोन्हे। जीअं असांखे सरकारी इस्पताल कोन्हे का, सरकारी स्कूल कोन्हे को, हिते अंग्रेज़ी जेको असांखे पढ़ण लाइ असांखे तकलीफ़ आहे बिल्कुलु। सियासी कुझु मसइलनि जे करे असांजे पखे शहर खे नज़र अंदाज़ कयो थो वञे। असां वधीक MPA सरदार अहमद चांडे खे अपील था कयूं त असांजे पखे शहर खे हिन इलेक्शन में यूनियन काउंसिल जो दर्जो ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अॻवाननि चूंडियल नुमाइंदनि खे चेतावनी ॾींदे चयो त पखो शहर खे यूसी जो दर्जो ॾियारे जाइज़ बुनियादी मसइला हल करे पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।